अली बर किंजर किनारे का तमाम बेहतरीन कलमकार प्यारो दोस्त सदाम हुसैन सुमरो कलम खणे तो मां जाना थो तो मुझी ज़िंदगी तमाम मुख्तसरा है, पर मां कहानी जो पहिरियों किरदार ना आहियां। जेके शिख्सत जो डप है, मुझा ख्वाब मुखे सदिन का रक्स कंदे ॾिसनि था। मुखे उन्हनि ताईं पहुचण लाइ तमाम तेज़ हलणो पवंदो। मां मुसलसल उन्हनि जी तशरीह लाइ डोड़ंदो आहियां। मुझो वजूद ज़ख्मी थी पियो आहे, पर मां रोके नथो सघां। पर बदकिस्मती सां मुझो साह घुटजण लॻो आहे। शायद सही चवंदा आहिनि त अणपूरा ख्वाब ऐं थधी चांहि जी तलख़ी साॻी आहे। मां ॿिन्हिनि में परेशान आहियां। शायद मां इहो किरदारु आहियां जंहिंखे ख्वाब जी ताबीर ते दस्तक ॾेई मरणो आहे। कहाणी जे हिन किरदार सां शायदि को मिलंदो जंहिं ख्वाबनि जी ताबीर सां ज़िंदगी गुज़ारी हुजे। बाक़ी असां जहिड़नि बेतरतीब माण्हुनि खे पंहिंजे ख्वाबनि जी ताबीर हासिल करण लाइ सवाइ सफ़र जे कुझु बि हासिल न आहे थींदो। हा इहो वक़्तु वरी यादि आयो, कयो इज़हार हो तो उहो साल वरी यादि आयो। कयासीं कॉल हिक ॿिए सां केॾा इहो किरार यादि आयो। वरी वर्क माज़ी जा वराइम तुंहिंजो ॾिनल प्यार यादि आयो। छॾे में तूं पंहिंजे सदाम खे कॾहिं हू सुमरो तुंहिंजे हीअं जो हार यादि आयो। हा हीअं जो हार यादि आयो।